दाद लगारी जी ज़ैनब छोकिरी आहे न्याणी आहे उनखे हथ जो जेको कैंसर थी पियो आहे उनखे सर्जरी लाइ जेका डॉक्टरनि तरफ़ां चयो वियो आहे त उन्हनि जी जेका हथ जी सर्जरी थींदी वरना या कैंसर फैलिजी पूरे जिस्म ते पहुची सघे थी उनखां पोइ डैमेज थियणु ऐं ज़िंदगी जो ख़तरो बि थी सघे थो। जॾहिं असांजी इहा सोशल मीडिया ज़रिए इहा ख़बर पहुची त इहो मसइलो आहे त असां निकिरी पियासीं पंहिंजे सिंध वासियुनि खे अर्ज़ु करण लाइ त अचो त पंहिंजी न्याणी जी मदद कयूं। असांजी थोरी मदद थोरी हेल्प थोरी सहायता मुंहिंजी ज़िंदगी बचाए सघे थी। असां ईअं घणा पैसा विञाए था छॾियूं कॾहिं होटलनि ते वेही कॾहिं ॿार बारबेक्यू खां वठी पंहिंजो कढ़ाइनि ताईं ईअं पैसा विया था करे छॾूं ईअं था ॾेई सघूं पर अॼु कुझु बि पैसा करे पंहिंजी न्याणी जी ज़िंदगी बचाए सघूं। अॼु इन जे करे शहर में निकिता आहियूं शहर जे दौरे ते निकिता आहियूं ऐं उमेदु आहे त असांजी भरपूर मदद कंदा ऐं साथ ॾींदा ऐं असां वञी न्याणी जे हथनि में इहे शयूं अमानत पहुचाईंदासीं। महिरबानी।